चल रात हुजे ओ चल रात हुजे मुझ मुअबन सां मुलाकात हुजे ओ चल रात हुजे। झूलेलाल। हाँ ताड़ियूं वाड़ियूं वॼाए छॾियो, मां ॻाइण कोन आयो आहियां। छा आहे मूंखे ॻाइण जा साईं 2 पुरस्कार मिलिया सभिनी खे। पहिरां जेके लाइन में वेठा आहिनि पैसनि वारनि खे राम राम। ताड़ियूं वॼाए छॾियो, तव्हां पंहिंजे लाइ वॼाईंदा रहो विच विच। मुंहिंजे घर जी शादी कोन्हे, मां तव्हांखां मिंथू कोन कंदोमांव, वणनि त वॼाइजो, न वणनि त स्वाहा। ख़ैर सुख दादा, मूंखे 2 पुरस्कार मिलिया ॻाइण में। पहिरियों नंढो मिलियो, ॿियो वॾो मिलियो। पहिरियों ॻाइण जो मिलियो, ॿियो चुप करण जो मिलियो। त इन करे मां ही का गुस्ताखी कोन कंदुमि त मां ॻायां, पर ज़रूरु कुझु लाइनूं मुंहिंजे अंदर में आहिनि। मां चवंदुमि गुलनि में गुल घणा। तव्हांखे वणनि त ताड़ियूं वॼाइजो, मुंहिंजे लाइ न, हिन साईंअ लाइ, साईं मास्टर चंद्र साहिब जन लाइ, जंहिं हीअ महफ़िल सजाए छॾी आहे। हीअ मास्टर चंद्र साहिब जी औताक आहे। गुलनि में गुल घणा पर गुलाब जहिड़ो कोन, शहरनि में शहर घणा पर बम्बईअ जहिड़ो कोन। पंहिंजी तारीफ़ सभिनी खे थी वणे। गुलनि में गुल घणा पर गुलाब जहिड़ो कोन, शहरनि में शहर घणा पर बम्बईअ जहिड़ो कोन, संतनि में संत घणा पर साईं कंवरराम साहिब जहिड़ो कोन, ऐं फनकारनि में फनकार घणा। ताड़ियूं संभालजो, अहिड़ियूं ॾिजो कि मज़ो अची वञे, हिन औताक में महफ़िल ॼमी वञे। फनकारनि में फनकार घणा पर मास्टर चंद्र साहिब जहिड़ो कोन। इन खां पहिरीं साईं मां पंहिंजी औकात ते अचां। मां कोशिशि कयां कि तव्हां खिली वठो मुंहिंजी ॻाल्हियुनि सां। हिकु ॿी ॻाल्हि चवंदुमि, मुंहिंजा दादा साहिब मूंसां 2 साल पहिरीं उहे गुज़ारे विया, मूंसां गॾु रहंदा, त कुझु सिंध जूं ॻाल्हियूं थियण जो मौक़ो मिलियो। त दादा ॿुधाईंदा कि असां नवाबशाह ज़िले में रहंदा हुआसीं। उते मास्टर चंद्र साहिब असांजे घर ओताक में अची ॻाईंदा हुआ। ऐं खट हूंदी, खट जी ईस ते, कंहिं तव्हां मां अगरि ॾिठो हुजे साईं जन खे त ज़रूरु तव्हांखे बि यादि हूंदो, ईस ते हू बाजो रखंदा ऐं ॻाईंदा हुआ। त हू असांजी औताक में ॻाईंदा। अॼु मां बराबरि कयो आहे कि मां हुननि जी औताक में अची ॻायो आहे। अॼु हिसाब बराबरि थी वियो आहे शेवाणी ऐं मास्टर साहिब जन जो। ख़ैर अचो साईं, लख थोड़ा ही सभु कलाकार आहिनि, हिकु हिकु करे तव्हांजे साम्हूं आया आहिनि, ही पंहिंजी मस्ती ॾियनि पिया। मां तव्हांखे ॿुधायां साईं, कलाकारनि खे वधीक पैसा वैसा मिलंदा कोन्हनि। हा, पर असांजो जेको अहम हूंदो आहे न, असां कपिड़ा वपिड़ा फुल पाईंदा आहियूं, भले कर्ज में हलूं। असांजा कपिड़ा लटा तव्हांखे लॻंदा को वॾो पेमेंट थी हुजेसि। माना मूंखे अॼु 5,000 मिलंदा त 6,000 जो त मां जैकेट ई वठी आयो आहियां। त उहो सिंधीअ में कहावत आहे, अंधी बूंदे में ख़ुशि। त असांजो कमु ओड़ो आहे। त असां कलाकार आहियूं, असांजे घर महिमान वहिमान, साईं राम राम तव्हां सभिनी खे। असांजे घर महिमान अची वेंदा आहिनि, जीअं हाणे भाई साहब दुबई वारा भाई साहब असां सां गॾु बीठा आहिनि मंच ते। भाऊ अची विया असां वटि, महेश चंद्र साहिब जन अची विया, गौरव अची विया भोपाल। मूंखे अची फ़ोन कयनि, चइनि साईं आया आहियूं, तव्हांजे घर रोटी खाईंदासीं। मां असां पाण पिया बुख मरूं, तव्हांखे किथां खाराईंदासीं। हाणे भली करे आया आहियो, असां छो मना कयूं, अचो साईं अचो। मां पंहिंजी घरवारीअ खे चयो, मां चयो दादी, चई दादी वरी पिणे ई आहे, कहिड़ो कमु अथई। चयो मां महिमान आया आहिनि, रोटी ठाहिणी आहे। चई पर कुझु आहे कोन, छा ठाहींदासीं। चई अरे माना कुझु त हूंदो। चई रुगो दाल आहे। मां चयो यार नक कटाईंदी आहियां कलाकारनि जो। त असां चयोसीं असां हिकिड़ी अटकल था कयूं, जीअं ई महिमान अची वियनि असां राम राम कंदासीं, तूं हिकिड़ो बासण किराइजांइ। मां पुछंदुमि छा किरियो, तूं त पनीर किरी पियो। पर ठीकु आहे, पोइ वरी 5-10 मिंट ॻाल्हाईंदासीं। पोइ मां पुछंदुमि छा किरियो, तूं ॿियो बासण किराइजांइ। उहा चवंदी साईं पुलाव बि किरी पियो। पोइ मां पुछंदुमि कुझु बचो, तूं चइजांइ दाल बची। मां चयो खणी अचु। पोइ असांजी ॻाल्हि बि रहिजी वेंदी, महिमान नवाज़ी बि थी वेंदी। मां महेश चंद्र साहिब आया, गौरव भाई आया, असां वेठासीं, ॻाल्हायोसीं ॿोलायोसीं, हिकिड़ो बासण किरियो, असांजी सेटिंग कयल हुई। मां पुछियो सभागी छा करियो। चई धूड़ पई अथव, दाल ई किरी पई। साईं कंहिंजो भाग बि त हुजे, कंहिंजो भाग ई फिटियल हूंदो, हुनखे छा कंदासीं। असां कलाकारनि जो भाग फिटियल आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ख़ैर सुठी ॻाल्हि आहे, हिते महफ़िल लॻी वई आहे। हिते ॾिसो तव्हां ताड़ियूं हिकु त महेश चंद्र अंकल लाइ वॼायो, गॾोगॾु गौरव भैया लाइ ज़रूरु वॼायो। गौरव सुठो कोऑर्डिनेशन करे हिकु त ज़ोरदार ताड़ियूं। जेतिरो अधिकार ताड़ियुनि जा तव्हां सभु आहियो, ओतिरो गौरव भाई बहन। ॾिसो जवान माण्हू हुते कमु करे रहिया आहिनि। जंहिं शहर मां आयो आहियां न, उते जवान माण्हू जुआ कंदा आहिनि, सटो कंदा आहिनि, दारू पीअंदा आहिनि। इहो कमु हले पियो असांजे शहर में। त जेके वॾा माण्हू हूंदा आहिनि न साईं, उहे वञी पहुचंदा आहिनि। पोइ उहे सलाह ॾींदा आहिनि, छोकिरा छा पिया कयो, सॼो ॾींहुं जुआ रांदि बीड़ियूं विड़ी लॻो पियो आहे, को भॻवान जो नालो वठो, को सत्यनारायण जी कथा कयो। त मुंहिंजे ॾाॾे हिकिड़े खे सम्झायो सत्यनारायण जी कथा कयो, त हुन दिमाग़ में विहारे छॾियो सत्यनारायण जी कथा करणी आहे।
और रात जो 11:30 बजे सत्यनारायण जी कथा भोपाल में हिकिड़ो महाराज आहे मोहन महाराज, तव्हां केरु सुञाणंदो हुजे, हू वञी रात जो 11:30 बजे थधि जे टाइम ते भोपाल में मोहन महाराज जे घर ठड़ा चई महाराज स्वामी हलो सत्यनारायण जी कथा करणी आहे। चई पुट अचो सुबुह 9 बजे कंदासीं। चई न महाराज स्वामी हींअर ई करणी आहे। चई पुट हींअर कीअं थींदी? चई महाराज स्वामी हींअर ई करणी पवंदव। त महाराज खे खुली जीप में विहारे करे सम्झो बॉम्बे ऐं पुणे रोड ते वठी आया। महाराज बि ॾके भेणा केॾां वठी हलियो मूंखे पुट। चई महाराज स्वामी चुप करे हल हल। अरे पुट केॾां सी लॻो पिया, जैकेट पिणियो जैकेट ॾियूं तूं हल। महाराज खे वठी फार्म हाउस ते वठी आयसि। फार्म हाउस ते वठी आया, कुर्सियूं वुर्सियूं चई हटो हटो बोतलूं वठो, महाराज स्वामी सत्यनारायण जी कथा कंदो। महाराज वीचारो हीसजी वियो, चई किथे फाथो आहियां छोकिरनि में मां अची। त महाराज चई हाणे दक्षिणा त खपे, छा कयां? त हुन छा कई, कथा जीअं शुरू कई हवा आई, हवा जो आई त 4-5 पना उॾामी विया। त महाराज मन में ख़्यालु कयो ॿुधनि त हूअं ई कोन था उॾामी विया त छुटा। त महाराज वरी ॿियो पढ़ियो, जेकी 15 मिंट जी कथा हुई उहा 5 मिंटे में समाप्त थी वई। जीअं ई कथा समाप्त थी महाराज चई कथा समाप्त, ॾियो दक्षिणा। को मूं जहिड़ो सूफीअ में बीठो, चई दक्षिणा पिणे जी आहे, लीलावती ऐं कलावती त आयूं ई कोन। पोइ महाराज मन में ख़्यालु कयो ये लीलावती ऐं कलावती हवा में उॾामी हुयूं आहिनि, हाणे पर अटकल त करणी न, पेमेंट खपे। चई पुट ॾिसो लीलावती ऐं कलावती सुठनि घरनि जूं मायूं आहिनि, इहे राति जो फार्म हाउस ते कोन ईंदियूं आहिनि। तव्हां सुबुह जो कथा करायो ॾिसो अचंदियूं कोन थियूं अचनि। आयो लाल सभई चओ। मां बसि 4 लाइनूं कवि ढोलण राय साहिब जन जूं चवणु चाहींदुमि, शायदि तव्हांखे वठी वठनि, हर प्रोग्राम में चवंदो आहियां, उहा न चवां त मुंहिंजो प्रोग्राम पूरो कोन थींदो आहे। शायदि इहो मुंहिंजी उमेदु आहे, इहा सभिनि तव्हां सभिनी सां निमाणी वेनिती आहे, सिंधी सिखो सिंधी ॻाल्हायो। त कवि ढोलण राय साहिब अजमेर वारनि लिखियो आहे कि दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी। पर ताड़ियूं हीअं न वॼायो, मूंखे ताड़ियूं न खपनि, ताड़ियूं सही जॻह ते वॼाइजो ऐं अहिड़ियूं वॼाइजो कि तव्हांजे दिलि में वञी आवाज़ कनि कि दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी। आहे कसम अव्हां खे पंहिंजी अमड़ जे थन जो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी। ही साईं मुंहिंजे लाइ भाग जी ॻाल्हि आहे, मां भागनि वारो आहियां। यूट्यूब ते ही सूरज चंद्र जा मां प्रोग्राम ॾिसी ॾिसी वॾो थी वियुसि। मुंहिंजी इच्छा हूंदी यार हेॾा वॾा वॾा फनकार आहिनि, कॾहिं मूंखे बि घुराइनि, को मुंहिंजो रसीद कटिजे हिन पासे जी। अॼु भाग आहे कि हेॾनि वॾनि कलाकारनि सां गॾु काजल चंदीरामानी जी, मोहित लालवाणी, सरल रोशन ऐं मुंहिंजा पाण गुरु जिन जी कैसेटूं ॿुधी असां वॾा थियासीं, परमानंद प्यासी साहिबु हिते वेठा आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं हुन लाइ वॼाए छॾियो, अंदरि ताईं आवाज़ वञणु खपे। आयो लाल सभई चओ। थैंक यू सो मच।